बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। पाकिस्तान तहरीक इंसाफ के अगवान मीर राजा खान जकरानी जी गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां मुलाकात। जैकबाबाद में बिजली ऐं गैस की लोड शेडिंग ऐं तरक्याती कमन बाबत तफ़सीली ॻाल्हि ॿोल। इन सिलसिले में मीर राजा खान जकरानी जो चवणु हो त जैकबाबाद में तबाह हाल रोडनि, ड्रेनेज ऐं नाकारा सिस्टम, पीअण जे पाणी वारे मसइले समेत गैस ऐं बिजली की लोड शेडिंग बाबत गवर्नर इमरान इस्माइल सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी, जंहिंमें गवर्नर सिंध इमरान इस्माइल पारां मसला हल कराइण की ख़ातिरी कराई वई आहे। जैकबाबाद में चीफ म्यूनिसिपल ऑफिसर की नाअहली। ईद की रात भी शहर की सफाई न थी सकी। मदरसा कासिमुल उलूम के मुख्य दरवाजे आडो नालिन जो गंदो पानी जमा थी वियो। नमाज़िन के अचवन में तकलीफ। सर्किट हाउस भी नालिन के गंदे पानी के तलाउ जो ॾेख ॾियण लगो। रेलवे स्कूल वेझो नूरानी ईदगाह के दरवाजे आडो भी नालिन जो गंदो पानी बीहजी वियो। इलाके वासियुनि जो एहतजाज। डेप्यूटी कमिश्नर ऐं चीफ म्यूनिसिपल ऑफिसर नसरुल्लाह सरकी मोबाइल फोन बंद करे छॾिया। डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद गज़नफर अली कादरी ऐं SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ पारां शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरो कयो वियो ऐं ईद बाबत कयल इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। DC ऐं SSP पारां जैकबाबाद की मरकज़ी इमाम बारगाह पहुंची साफ़ सुथराई ऐं हिफ़ाज़ती इंतज़ामनि जो जाइज़ो पिणु वरितो वियो। SSP मोहम्मद तारिक नवाज़ ऐं डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली कादरी जी मदरसा कासिमुल उलूम आमद। मौलवी फ़िदा अहमद डूल सां मुलाकात। मुहर्रमुल हराम बाबत तफ़सीली ॻाल्हि ॿोल। मौलवी फ़िदा अहमद डूल पारां मुहर्रमुल हराम में पुलिस ऐं ज़िला इंतज़ामिया पारां कयल इम्कानी इंतज़ामनि ते इत्मिनान जो इज़हार। संदसि चवणु हो त हर भेरे जीअं हिन दफ़े भी मुहर्रमुल हराम में इंतज़ामिया सां मुकम्मल सहकार कयो वेंदो। गुड्डू थर्मल पावर में फनी खराबी सबब तालके ठुल में बिजली जो 10 कलाकनि ताईं ब्रेकडाउन। हज दिहाड़े बिजली न हुअण सबब अवाम सख्त परेशान। ब्रेकडाउन थियण सबब सिटी 1, सिटी 2, सिटी 3 ऐं सिटी 4 समेत बाहू कोसो, बछड़ो, अलीशा, मीरपुर बुर्लो ऐं तोज फीडर समेत 10 फीडरनि की बिजली बंद रही, जंहिं सबब सख्त गर्मी में ॿारनि, औरतनि, पोढ़नि तोड़े पकनि के सख्त ॾुखियाईनि के मुंहुं ॾियणो पियो। मटियारी में सिपाह पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की तस्वीर की सोशल मीडिया ते बेहुरमती कंदड़। पाकिस्तान तहरीक इंसाफ के MNA आलमगीर खिलाफ असदुल्ला मेमन, इम्तियाज़ अली पाहवर, जुनैद सालेह जखरेजो, यासिर उमरानी, साबिर मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी हुई। प्रेस क्लब आडो अॻवाननि ख़िताब कंदे चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकु फ़र्द न पर नज़रिए जो नालो आहे ऐं उन नज़रिए सां हसद रखंदड़ चोर दरवाज़े खां अची पाण खे लीडर सॾाईंदड़ आलमगीर पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी तस्वीर जी बेहुरमती करण जी सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं घुर करियूं था त संदसि मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो। ख़बरूं वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।